जी नाज़रीन, तव्हां खे हिकु अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त बांदी लॻ शेरखाने में नौजवान बिजली जो करंट लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो आहे। शेरखाने जो रवासी नौजवान लतीफ़ बिजली जो करंट लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे चांडिया मेडिकल सेंटर बांदी मुंतक़िल कयो वियो आहे। अव्हां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त बांदी लॻ शेरखाने में नौजवान लतीफ़ बिजली जो करंट लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे ॻोठाणनि चांडिया मेडिकल सेंटर मुंतक़िल कयो आहे। मौजूदु आहे इम्तियाज़ जमाली। जी इम्तियाज़, इन हवाले सां ॿुधाइजो त नौजवान खे करंट लॻो आहे, उन जी हालत हाणे कीअं आहे? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बांदी लॻ शेरखाने ॻोठ जो रवासी लतीफ़ बिजली जे करंट लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे ॻोठाणनि फौरी तौरु चांडिया मेडिकल सेंटर पहुचायो आहे, जिते खेसि तिबी इमदाद ॾिनी पई वञे। जॾहिं त ज़ख़्मी थियल जे भाउ रमज़ान ॿुधायो त बिजली ठाहिण दौरान लतीफ़ खे करंट लॻो आहे।